अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिटवर बाला किसो एहसान भलाई नसीब बाब अकुल मसरूर शाद आबाद पार्ट नंबर 16। ऐं उन्हनि माण्हुनि चयो त पालण वारा असांजी नियत फ़साद वारी कने, बल्कि असां कैबे जी इस्लाह चाहियूं था। उनखां पोइ नागो ग़ाइबु थी वियो। उन्हनि भितियूं किरायूं ऐं जनाब हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे रखियल बुनियादनि ताईं खोटींदा पहुता। जॾहिं उनखे में खोटे वसी करण ते चाहियो त हिकु अज़ीम ज़िलज़िलो पैदा थियो ऐं ऊंदाही छाइजी वई ऐं बणाए हज़रत इब्राहिम 30 गज़ डिघी ऐं 24 गज़ चौड़ाई उनजो उमक 9 गज़ हुई। विकर उनजो उमक 9 गज़ हुई। कुरैश मशवरो कयो ऐं हिजर असवद नसब करण जी उन्हनि जो तनाज़ो पैदा थी पियो, झगड़ो थी वियो ऐं हर हिकु कबीलो चवे त आऊं घणो हिजर असवद रखण जो हक़दारु आहियां। जॾहिं हिजर असवद नसब करण जो वक़्तु आयो त उन्हनि में इख़्तिलाफ़ पैदा थी पियो, एसी ताईं जो उन्हनि जो पाण में जंग व जदल जी नौबत ताईं पहुची वियो। आख़िर मामिलो उन हुकुम ते तइ थियो त जेको शख़्स बाब बनी शीबा मां पहिरीं दाख़िलु थींदो उहो ई फ़ैसिलो कंदो। जेको पहिरीं दरवाज़े खां आयो ॿियो सरवर काइनात हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुया। माण्हुनि चयो अमीन अची वियो, जेको ई फ़ैसिलो कंदो इहो असांखे मंज़ूरु आहे। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन संदसि अबा पखेड़ी ऐं हिजर असवद हज़रत असवद खे रखियो, हिजर असवद खे उते रखियो। फरमायो चइनी सरदारनि मिलण खां पोइ कुरैश जो हर कबीलो हिकु हिकु माण्हू झले बनी अब्दुल शम्स खां उक़बा बिन रबिया असवद बिन अब्दुल मुतलब जे बनी असद बिन अब्दुल रोज़ा जिन आयो, अबू हज़ीफ़ा बिन अबुल मुग़ीरा बनी मखदूम मां ऐं कैस बिन अदी जिन समा मां चादर जे गोशे जिन खे झलियो ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिजर असवद खे पाण खणी उन जॻह ते रखियो। बादशाह रूम जे हिकु कश्तीअ में छिट जे लाइ काठियूं हुयूं जो ज़रूरत ते इहा मूंखे उन लाइ त हबशा में उन जे वास्ते हिकु इबादत ख़ानो तयारु कयो वञे, लेकिन इहा कश्ती उनखे मके जे किनारे ते पहुचाए छॾियो। उते कंहिं किचिरे में फासी पई, कहिड़ी बि तरह निकिरी कान वई। कुरैश इहा ख़बर मालूम कई त दरिया जे किनारे ते आया, ॾिठूं त जो कुझु कैबे जे छित लाइ उन जे आराइश लाइ ज़रूरत आहे इहो सभु हिन कश्तीअ में मौजूदु आहे। उन्हनि इहो सभु कुझु ख़रीद कयो ऐं मके खणी आया। काठियुनि जे माप कैबे जे छित वेकर जे मुताबिक़ हुई। कैबे जी तइमीर बिल्कुलु कई। उन ते यमनी कपिड़े जा परदा विझी अहिड़ी तरह जंग जो ख़तरो टरी वियो। उन्हनि ते यमीनी कपिड़े जा परदा विझी छॾिया, अहिड़ी तरह जंग जो ख़तरो टरी वियो। मनक़ूल आहे त मर्दनि में पहिरीं जहिड़ी हज़रत अली बिन अबी तालिब जिन ईमान आंदो, औरतुनि में पहिरीं हज़रत ख़तीजा अल कुबरा बिन्त ख़ुवैलिद जिन ईमान आंदो। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वापारु करे जॾहिं शाम पहुतो, वापार में तमामु घणो फ़ाइदो थियो हुयो। पोइ उहे माण्हू वापसि आया, मके जे वेझो पहुता त उन्हनि माण्हुनि चयो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे तव्हां जा ओसा पसंदीदा आहिनि। असां सफ़र में तव्हांजा घणा मौजज़ा ॾिठा ऐं हिन भेरे एतिरो त घणो फ़ाइदो नफ़ो थियो आहे जो इहो 40 सालनि जे दौर में बि असांखे कोन पियो। लिहाज़ा मुनासिबु आहे त तव्हां जिन वञी हज़रत ख़तीजा जिन खे इहा ख़बर ऐं ख़ुशख़बरी ॿुधायो त हू हाणे ॾाढी ख़ुशि थींदी।